अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद मां सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां आता राजड़। नाज़रीन, असां पंहिंजा जो हिन प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं वफ़ाक़ी बजट ते। काल्ह नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार क़ौमी असेंबली में 35 खरब 91 अरब रुपयनि जो जेको बजट पेश कयो, उन में खसारो 16 खरब रुपयनि खां वधीक जो आहे। सरकारी मुलाज़िमनि जे पघारुनि में का वाध न कई वई, पेंशन में सिर्फ़ु 10% वाध कई वई आहे। GST जनरल सेल्स टैक्स जेको आहे उनजी शरह 1% वधाए 16% मां 17% कई वई आहे। मुख़्तलिफ़ आम वापरी जेके शयूं आहिनि उन्हनि ते ड्यूटियूं ऐं टैक्स उहे वधाया विया आहिनि। मजमूई तौर ते जेका अपोज़िशन आहे या माशी माहिर आहिनि या अवाम आहिनि, ज़िंदगी मुख़्तलिफ़ तबिके सां तालुक़ु रखंदड़ माण्हू आहिनि, उहे उन्हनि जी राय इहा आहे त इहो अवाम दुश्मन बजट आहे। बजट अवाम दुश्मन आहे, अवाम दोस्त आहे। उनजा सुठा ऐं पासा कहिड़ा आहिनि, जेके ख़राबु पासा आहिनि उहे कहिड़ा आहिनि, अवाम खे रिलीफ किथे मिली सघे थो, किथे अवाम ते वधीक भार पवंदो, इन्हनि सभिनी शयुनि ते असां ॻाल्हाईंदासूं। ऐं असांखे स्टूडियोज़ में जॉइन कयो आहे साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जन। साईं, तव्हांखे भलीकार बि चऊं था ऐं महिरबानी पाऊं पंहिंजे नाज़रीन पारां तव्हांजी मञंदुसि जो तव्हां एतिरी महिनत करे ऐं सभिनी शयुनि ते ऐं असां वटि आया आहियो असांजे नाज़रीन जी रहनुमाई करण लाइ। साईं, तव्हां ज़ाहिर आहे इन सॼी मिशनरी जो हिसो रहिया आहियो, तमामु वॾो अरसो तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो ॾिनो आहे ऐं तव्हां सभिनी शयुनि खे वधीक बहितर नमूने सम्झी सघो था बनिस्बत असां साफ़ी आम माण्हू जेके आहियूं ॿाहिरि वेठल। तव्हां ओवरऑल जेकॾहिं तव्हां खां पुछिजे त हीउ जेको बजट पेश थियो आहे, जेतोणीकि अॼु इसहाक़ डार जेका पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस कई, उनमें उनजो चवणो हो त असां कोशिशि कई आहे त बहितर बजट ॾियूं, जेतिरो मुल्क में माशी जेका सूरत हाल आहे, जेतिरो स्पेस असांखे मिलियो उनखे साम्हूं रखंदे असां हिकिड़ी बजट पेश कई आहे। ऐं उन उमेद करे आहे त 3 सालनि अंदरि असां मुल्क खे माशी तौरु मज़बूत करे छॾींदासीं, जेको ई राइट डायरेक्शन में असां वियासीं। ओवरऑल बजट मतिलबु त अवाम दोस्त अवाम दुश्मन तव्हां ॿई चई सघो था पिया। रीज़न इहो आहे त जेको एक्सपेक्टेशन जेकॾहिं हुयूं कंहिंखे त बजट में रिलीफ मिलंदो, उहो ग़लति एक्सपेक्टेशन हुयूं। ऐं जेकॾहिं इहा हुकूमत न बि हुजे हा त बि बजट अहिड़ी अची आहे, छाकाणि हीअ जेका बजट आहे सा हिकिड़ी ब्यूरोक्रेटिक टाइप जी बजट ठहियलु आहे, जेका रूटीन जी बजट हुई। ऐं अव्हांखे जेकर यादि हुजे त अवामी टच कोन्हे, अवामी टच जो सवाल पैदा कोन थो थिए, अवामी टच काई बि क़िस्म जो कोन्हे। ॻाल्हि आहे त 3 इयर्स स्ट्रेटेजिक प्लान हिन पीपल्स पार्टी जे ज़माने में बि ठाहियो, जीअं हिन 3 साल अनाउंस कयो आहे। ऐं पीपल्स पार्टी जेका आख़िरी कैबिनेट मीटिंग्सूं तंहिंमें हिननि बजट फ्रेमवर्क ॾिनो हो। उहो बजट फ्रेमवर्क बाय एंड लार्ज उहो ई आहे जेको हाणे पेश थियो आहे। माना इन ते जेकॾहिं नवाज़ लीग क्लेम करजे संदन बजट आहे या संदन बजट आहे या न आहे, पर इहो बजट कंहिंजो बि कोन्हे। इहो बजट आहे हिकिड़ो बजट तव्हांखे ॾियणो हुयो, जून जे महीने बजट अचिणो हुयो, इलेक्शन तव्हांजूं डिले थी हुई, इलेक्शन जी डेट्स अहिड़े नमूने थी वियूं, तव्हांखे इहो ई बजट मिलणो हुयो जेको तव्हांखे बजट मिलियो आहे। छाकाणि हिननि जेके ऐलान कया आहिनि, जेके तव्हां ॿुधो हूंदो त असां हे कंदासीं, उहे घणा ऐलान बजट जो हिन हिसो कोन्हनि। जेका तव्हां उन में ॾिसंदव बजट जे डिटेल्स में ॾिसंदव त जेके बि नवाज़ शरीफ़ चयो मां हे रिलीफ ॾींदुसि, त जेके स्टूडेंट्स खे ॾींदुसि, लैपटॉप बि ॾींदासीं, फलाणा कंदासीं, इहे शयूं अञा बजट जो हिसो कोन्हनि। त इहे आफ्टर थाट आहिनि ऐं थी सघे थो कैबिनेट में थियो हुजे। त बजट जेका थियल आहे त इट इज़ अ ब्यूरोक्रेटिक बजट। ऐं इन में का बि एक्सपेक्टेशन, बाक़ी जेको प्लेअप जेको हिननि कयो आहे, जेको क्लेम कनि था, जेका ॻाल्हि कया हिन प्लेअप कयो आहे मिज़रीज़ ऑफ द लास्ट गवर्नमेंट। अव्हांखे यादि हूंदो त जॾहिं इकोनॉमिक सर्वे रिलीज़ थियो बजट को 2 ॾींहं अॻु में, त उते जेके घणो ज़ोर कहिड़ी ॻाल्हि ते हो, घणो ज़ोर हो त नाकामियूं अॻे गवर्नमेंट जूं कहिड़ियूं नाकामियूं थियूं, कहिड़ियूं बुछड़ायूं थियूं। इट इज़ अनफॉर्चुनेट, पीपल्स पार्टी शायदि बहितर करे सघे हा, पर उन में मूंखे जेके रीज़न नज़र आया जेके नाकामियुनि जा, त हुननि जेको गवर्नेंस जो जेको सिस्टम हुयो ॾाढो कन्फ्यूज़ड हुयो। ऐं जेतिरा बि प्राइम मिनिस्टर आया उहे प्राइम मिनिस्टर देवर बिन कंट्रोल्ड इवन बाय द मिनिस्टर्स। ऐं मुंहिंजी इहा बि एनालिसिस रही आहे, पाण डिस्कस कंदा रहिया आहियूं त मिनिस्टर पेट्रोलियम आसिम रज़ा जॾहिं आयो, पंहिंजे 6 हेड्स इंस्टीट्यूशन जे हेड्स चेंज करे छॾियईं। प्राइम मिनिस्टर नॉट टेकन इन टू कॉन्फिडेंस, जंहिंमें असांजो सुई सदरनि जो फैज़ुल अब्बासी बि हुया, जेके ॿिया असांजा माण्हू कढी छॾियईं, बोर्ड चेंज करे छॾियईं। सिमिलरली जॾहिं तव्हां OGDC जी अपॉइंटमेंट थिए थी, उते जेको माण्हू रखनि था त हिक ॿिए सां का कंसल्टेशन कोन्हे। तंहिंखां पोइ तव्हां हाणे ताज़ो ॾिठो केस जेको ओगरा जो केस थियो आहे, इन में को रिस्पॉन्सिबिलिटी का, इहे जेके की पोज़ीशन्स हुयूं, इहो जेको गवर्नेंस जो तरीक़ो हुयो जो 4 माण्हू हर को माण्हू पाण खे प्राइम मिनिस्टर पियो सम्झे।
रहमान मलिक साहब कराची जी फ़ैसिला तो करे पियो, कंहिंखे ख़बर ई कोन्हे, न प्राइम मिनिस्टर खे ख़बर, न ॻाल्हि न मुआड़ फ़ैसिला थी विया। अच्छा अचो साईं बाबा रवान वञे थो गवर्नर वटि वेही करे को लॉ पास थो कराए पियो। बाबा ईअं गवर्नेंस थींदी आहे छा? इहे जेके ॻाल्हियूं हुयूं पीपुल्स पार्टीअ जी जेका इहा ट्रेल ऑफ द थिंग्स, इन ट्रेल जेको आहे तंहिंखां तबाही जो साबित थी, जेका हाणे हे सभु माण्हू इन ते प्ले अप करे रहिया आहिनि ऐं दे कुड हैव मैनेज्ड इट। ॿियो जेको उनजी सिलेक्शन आहे हफ़ीज़ साहब जी, दैट वॉज़ नॉट करेक्ट। छाकाणि हिकिड़ो त हुनखे पॉलिटिकल टच काई बि कोन हुई, न को हुन जूं पॉलिटिकल एफिलिएशन्स हुयूं, न को अवाम सां टच में हुयो। ही वॉज़ टच इन द वर्ल्ड बैंक एंड IMF, त उहो हिकिड़ो उन्हनि हिकिड़े फ़साद खे क़ाइमु रखण लाइ हुयो, पर डिसीशन मेकिंग में जिते ॾिसंदो ॾाढो माण्हू आहे उनखे फ़ैसिलो करे ॾींदो, भले पोइ मुल्तान पैकेज हुजे, 10 अरब जो 20 अरब जो कराची पैकेज हुजे, हैदराबाद पैकेज हुजे, उहे कंदो वेंदो विदाउट एनी मेरिट्स, उते पैसा ॾींदो वेंदो। पर जेके की इशूज़ हुया, जीअं हाणे तव्हां अॼु ॾिसो त सर्कुलर डेट जो इशू आहे, पावर जो इशू आहे, देयर वॉज़ नो विसिल ब्लोइंग। ॾिसो इहे ॻाल्हियूं हिकु ॾींहं में कोन्ह थियूं, इहे पावर हाउस हिकु ॾींहं में ख़राबु कोन्ह थिया आहिनि, इहे सॼो हिकिड़ो सिस्टम हलियो, डिटोरेट थियो आहे, नो बडी टुक द रिस्पॉन्सिबिलिटी। टे पावर कंहिं टच कोन्ह कयो इन ॻाल्हि खे, बाबा इन ॻाल्हि जो काज़ कहिड़ो आहे, इहो बार बार रिपीट छो थी रहियो आहे, दे प्लेड इट। ऐं साॻी ॻाल्हि थी जॾहिं मोहम्मद मियां जी जेका इंटरिम गवर्नमेंट हुई, उन में बि इहो सर्कुलर डेट जो इशू थियो। पोइ उन वक़्तु छा कयो, जो ऑल ऑफ सडन सब्सिडी जो वधाए, तव्हां ॾिठो त रिवाइज़ बजट में 300 अरब जी सब्सिडी करे हिननि जान छॾाई। हाणे हे उहा सब्सिडाइज़ न करे सघिया, इन करे इहो कंटिन्यू रहंदो रहियो ऐं पोइ जंहिं इट गिव बैड नेम टू द पीपुल्स पार्टी, ऐं दे आर प्लेइंग ऑन द बैड नेम एंड द बैड परफॉर्मेंस ऑफ द पीपुल्स पार्टी। पंहिंजो हिननि जो बजट में मूंखे का किताबनि में कुझु बि कोन्हे, ज़बानी ॻाल्हियूं तमामु घणियूं कयूं अथऊं, तक़रीर तमामु सुठी, वादा ॾाढा सुठा आहिनि, पर हुननि बि जेके एंड दे आर वेरी कॉशियस। ऐं मां सम्झां थो जंहिं नमूने जीअं मिसाल तौरु जेको पहिरियों बजट जो ही प्लेड अपान, त बाबा 8.5 ते उहो बजट डेफिसिट खणी वियो। बाबा ठीकु आहे, उहो खणी वियो, नाउ यू मेक इट, पाण 6.5 ते कई। हाणे ॾिसो 6.5 तो बजट डेफिसिट स्टार्ट करण जी ग़लति ॻाल्हि आहे, छाकाणि लास्ट टाइम जॾहिं 8.5 ते कयो दे स्टार्ट विथ 4.5, ऐं पोइ जॾहिं रिवाइज़ एस्टिमेट्स आयूं तंहिंमें जेको तव्हां पाण बजट में ॾिठो आहे त हिननि जेको आहे रिवाइज़ एस्टिमेट्स वधाए छॾियूं। ओरिजिनल बैंक बारोइंग जेका आहे 400 जी हाणे 900 जी थी आहे, पर दे आर स्टार्टिंग विथ समथिंग 800 लाइक समथिंग, त इहो हली किथे दम कंदा, उहा ॻाल्हि खे पोइ ॾिसणो पवंदो जॾहिं तव्हां रिवाइज़ एस्टिमेट टेली कंदा। हफ़ीज़ शेख चलो अवामी माण्हू न हो, का सियासी एफिलिएशन हुनजी कोन हुई, पर ऐं पीपुल्स पार्टी बेड गवर्नेंस बि हुई, सभु शयूं हुयूं, पर जेके मुख़्तलिफ़ रिलीफ उन्हनि हर बजट में ॾिना पिए सरकारी मुलाज़िमनि खे, आम माण्हुनि खे, ज़राअत जे हवाले सां मुख़्तलिफ़ शयूं हुयूं। हिन में असांखे त हिकिड़ी शइ बि नज़र न थी। रिलीफ इहो हो जो दे वर टू पॉलिटिकल बजट्स न, ॾिसो न, इहे रियलिस्टिक बजट उहे बि कोन हुयूं, इहे टू पॉलिटिकल बजट। उन रिलीफ जो नतीजो इहो निकितो जो तव्हांजी महांगाई जेका असां किथे वञी पहुती, बावजूदि रिलीफ ॾियण जे स्टिल यू आर नॉट कंफर्टेबल। रीज़न इहो त रिलीफ जेकॾहिं ग्रेजुअली रिलीफ ॾिनो वञे हा ऐं बैलेंस रखियो वञे हा रिलीफ में, रुगो ऐं पर रिलीफ ॾिसो उन रिलीफ जो फ़ाइदो कहिड़ो थियो पार्टीअ खे? या त पार्टी उन रिलीफ जे करे जेको तव्हां चओ था त रिलीफ ॾिनई, काश्तकार जी क़ीमत वधाई, पंजाब जे काश्तकार बि कमायो, सिंध जे काश्तकार बि कमायो, एतिराज़ात बि थिया, फ़ाइदो कहिड़ो पार्टीअ खे? माना स्ट्रेटजी ग़लति थी। जेकॾहिं तव्हां पॉलिटिकल हिकिड़ा फ़ैसिला कया, तव्हां पघारूं बि वधायूं, पोइ तव्हांखे छो सेटबैक थियो? त सिर्फ़ु रिलीफ इज़ नो मैटर। रिलीफ जेकॾहिं तव्हां बैलेंस वे में रिलीफ न ॾींदव ऐं सोसाइटी जे सभिनी सेगमेंट्स खे न वठंदव, ओवरऑल इकोनॉमिक फ्रेमवर्क न ॾिसंदव, आइसोलेशन में डिसीजन कंदव, त हिन जा फ़ाइदा बि थींदा, नुक़सान बि थींदा, पर फ़ैसिला मेरिट ते थियणु घुरिजे ऐं इकोनॉमिक बैकग्राउंड। सर सम्झो कीअं था, पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट जॾहिं आई हुई तॾहिं 17% हुई GST, 2 साल अॻु में 2.5 साल अॻु में उन्हनि उहो घटाए 16% कयो, मुलाज़िमनि जूं पघारूं बि वधियूं, इहे मुख़्तलिफ़ पैकेजिस एग्रीकल्चर लाइ ॿियनि लाइ ॾिना, माना GST बि घटि हुई, कुझु पघारुनि में फ़ाइदो हो, रिलीफ जा क़दम हुआ, हिते GST वधाए छॾी, को रिलीफ कोन ॾिनो, इन जो आम माण्हू जी ज़िंदगी त तव्हां नथा सम्झो तमामु बुरो असरु पवंदो। न आम ॿुधो, मूं त तव्हांखे चयो त अवाम दोस्त बजट न आहे, ऐं अवाम दोस्त बजट कहिड़े बेसिस ते करणु, छाकाणि जो कंहिं हद ताईं मां हिनखे चवंदुसि त कंहिं हद ताईं रियलिस्टिक बजट आहे, ऐं अॻिते हली थी सघे थो त रिलीफ ॾियनि, जेका जॾहिं डिस्कशन थींदो त इहे इशूज़ ईंदा ऐं रिलीफ थी सघे थो मिलंदो, पोइ डेफिसिट भले वधी वञे पर कुझु न कुझु रिलीफ मिलंदो। फ़िलहालु हिननि हिकिड़ो ॾेखारियो आहे त भई वी आर नॉट केपेबल, ऐं छाकाणि जो जेके अॻिते हली जेके नाकामियूं जेकॾहिं के थियनि थियूं पियूं त दे वांट द ग्राउंड। सर्कुलर डेट जेका नथो हटे, लोड शेडिंग नथी घटिजे,
चवंदसि असां हेॾे तव्हां रिलीफ ॾिनासीं, पैसा किथां आणियूं, पैसा टैक्स तव्हां करणु कोन था ॾियो, GST ते तव्हांखे एतिराज़ आहे, पघारूं त हद वधाए घुरो पिया, किथां आणूं? तंहिंजे करे तव्हांखे कंहिं मिज़रीज़ जो पोइ मिज़रीज़ इट इज़ योर चॉइस, या त तव्हां हीअ लोड शेडिंग जी मिज़री बर्दाश्त कयो, या त तव्हां 400 रुपया वठी करे ॿी महांगाई बर्दाश्त कयो, हिकिड़ो क्लास सफ़र थो करे, हिकिड़ो क्लास सफ़र कोन थो करे, या एग्रीकल्चर जो तव्हां वधायो क़ीमतूं, उते तव्हां उनखे राज़ी कयो। इहो त ॻाल्हि हिकिड़ो बैलेंस करिणो पवंदो आहे, पर इट टेक्स टाइम। हिकिड़े बजट में कीअं त तव्हां रिलीफ एक्सपेक्ट कयो? जेका डायरेक्शन जंहिंजी ॻाल्हि इसाक डार अॼु कई आहे पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस में, चयो त राइट डायरेक्शन आहे, कड़ी गोरी असांखे फ़िलहालु खाइणी पवंदी 1-2 साल, 3 सालनि खां पोइ उनजा मुस्बत नतीजा साम्हूं अचणु शुरू थी सघंदा। ॾिसो सुवालु आहे त रुगो फैक्टर बजट जो त न आहे न, तव्हांजे इकोनॉमिक्स में फॉरेन एड जो तमामु वॾो फैक्टर आहे, ऐं सोर्स ऑफ फॉरेन एड जो तव्हांजो फैक्टर आहे। अव्हां जो जेके आहिनि से IMF सां रिलेशनशिप, वर्ल्ड बैंक सां रिलेशनशिप, अमेरिका सां रिलेशनशिप, उनखे जेका तव्हां अबंडन कयो था त चाइना सां तव्हांजी रिलेशनशिप, सऊदी सां तव्हांजी रिलेशनशिप, पाक ईरान गैस लाइन, अफ़गान सिचुएशन, पोस्ट अफ़गान सिचुएशन, इहे सभु ॻाल्हियूं तव्हांजे बजट खे इम्पैक्ट कंदियूं। हिन वक़्तु हे दे आर नॉट क्लियर त अॻिते हली छा ईंदो, इन करे दे आर वेरी कॉशियस। ऐं हिकिड़ो कॉशियस अप्रोच जे तौरु हिननि फ़िलहालु इहा हिकिड़ी सख़्तु बजट ॾिनी आहे, जंहिंमें तबक़ोल तव्हांजे त कोई बि रिलीफ कोन्हे ऐं कंहिं हद ताईं टैक्सेशन आहे। हू क्लेम कनि था त असां किन सेगमेंट्स खे रिलीफ ॾिनो आहे, किथे किथे कारपोरेट टैक्स जो असां रेट घटि था कयूं पिया, असां का नई टैक्स का कोन हई आहे, असां को पंहिंजो सूबंदे कटौती कोन कई आहे, डेवलपमेंट प्रोग्राम तव्हां वॾो रखियो आहे, त उहो रिलीफ इहे ॿिए माना था वठनि। हाणे उहो बि अनरियलिस्टिक आहे, पर उहो पंहिंजे लेखे इनखे रिलीफ था ब्रेक ते था वापसि अची पंहिंजी डिस्कशन जारी रखंदासीं। नाज़रीन असां सां गॾु रहिजो, अचूं था नंढी साइड। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर तव्हांखे भलीकार चऊं था। साईं हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु चाहियां थो, जेका कल्ह फिनांस मिनिस्टर पंहिंजी स्पीच में चयो त असां सब्सिडीज़ त गवर्नमेंट ॾिए थी, ऐं सब्सिडीज़ ॾियण जो मक़सदु इहो आहे त जेको असांजो ग़रीब तबिको आहे, हेठियों तबिको आहे, उनजी ज़िंदगी में का बहितरी अचे, उनखे को फ़ाइदो रसे। पर असां वटि जंहिं स्टाइल में हिन वक़्तु सब्सिडी ॾिनी थी वञे, उन में ग़रीब बि उन मां फ़ाइदो वठे थो, अमीर बि वठे थो। तंहिं करे असां हाणे इन क़िस्म जी का स्ट्रेटेजी ठाहींदासूं त जीअं सब्सिडी डायरेक्ट उन ग़रीब ताईं वञे, त छा असां वटि वरी राशन कार्ड शुरू थींदा, कोई इन क़िस्म जो को प्रोग्राम शुरू थींदो? अञा ताईं ॻाल्हि ज़ाहिर कोन, हर गवर्नमेंट जी अटैम्प्ट रहंदी आहे त सब्सिडी जे इशू खे, पर पोइ उन में कामयाबी घटि थींदी आहे। रीज़न इहो थो पैदा थिए छाकाणि एॾो इहो कॉम्प्लिकेटेड सिस्टम आहे सब्सिडीज़ जो, त या त तव्हां इहो आहे त उन इनकम जी तव्हां हिन ॾिसो न, पीपुल्स पार्टी इन मामले में वरी बि हिन जूं डायरेक्ट सब्सिडीज़ हुयूं, ॿ ॻाल्हियूं हुयूं। हिकिड़ो त जॾहिं हिननि एग्रीकल्चर जी प्राइसिस वधायूं, उहे एतिरे वधीक तइदाद ते वधियूं जो वॾे एग्रीकल्चर खे फ़ाइदो थियो, पर आम जेके जंहिं वटि बि सरप्लस थोरो एग्रीकल्चर हो उनखे फ़ाइदो थियो। इन करे तव्हां ॾिठो त मोटर साइकिल जी सेल बि वधे वई, तव्हांखे ॻोठनि में मोटर साइकिलूं बि नज़र अची लॻियूं, तव्हांखे कंहिं हद ताईं ख़ुशहाली न चवां त बि बहितर सूरत हाल नज़र आई, जेको हिकिड़ी ॻाल्हि। ॿियो जेको हिननि टारगेटेड जेको इंतज़ाम कयो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम, इहा बि हिकिड़ी नई शइ ऐं इहा काफ़ी पॉपुलर थी आहे। हाणे हिननि खे टारगेटेड सब्सिडी में सहूलियत इहा थींदी त तक़रीबन अरबा रुपया ख़र्च करे वर्ल्ड बैंक सभु जा स्कोर कार्ड सॼे पाकिस्तान जा ठहियल, तव्हांजी ख़बर आहे त भई तव्हांजी ठीकु आहे 20-19, पर ख़बर आहे त तव्हांजी इनकम लेवल केतिरी आहे, तव्हांजे घर में टपड़ केतिरा आहिनि, ऐं तव्हां केतिरे क़दुरु तव्हां सब्सिडी जे अहल आहियो। हाणे इन जे करे ऐं ॿियो जंहिं हद ताईं नादरा जंहिं नमूने पंहिंजो प्रोग्राम एक्सपांड कयो आहे, जंहिं नमूने IT में था कई आहे, त हाणे टारगेटेड सब्सिडी पॉसिबल आहिनि। टारगेटेड सब्सिडी पॉसिबल आहिनि, टारगेट टैक्सेशन पॉसिबल आहे। टारगेटेड टैक्सेशन आहे इन करे थो चवां, जेके चवनि था कंहिं स्टेट चयोसीं 3.5 मिलियन माण्हू असां आइडेंटिफाई जेके ईंदा, जेका पोइ अॼु दार साहिब तरदीद कई त न 3.5 आहिनि, 5 लख माण्हू। चलो ठीकु आहे, 5 लख माण्हू आहिनि, 5 लख माण्हू जेकर तव्हां आइडेंटिफाई कया आहिनि, जंहिं वटि एसेट्स एतिरा आहिनि, त वाई डोंट यू टैक्स देम। त हाणे टारगेटेड सब्सिडीज़ थींदियूं, टारगेटेड टैक्सेशन थींदी, छाकाणि मूंखे ख़बर आहे त हाणे तव्हां छा था अफोर्ड करे सघो, छा था अफोर्ड नथा करे सघो। त इन जे करे अॻिते हली करे, पर छा आहे, दिस इज़ अ टू अर्ली टू डिटर्मिन। इन जे करे हिननि फ़िलहालु हिकिड़ी ॻाल्हि करे छॾी आहे, अॻिते वेही करे एक्सपर्ट ॾिसंदा, छाकाणि दुनिया में इंडिया में बि टारगेटेड सब्सिडी जो सिस्टम आहे, पर इंडिया में हिकिड़ी ॻाल्हि आहे, अञा ताईं उते राशन सिस्टम अञा ताईं आहे। उते जेको आहे सो किन स्टेट्स में चांवर ऐं अटो यानी की कणिक ऐं घासलेट, इहे 3-4 शयूं उते राशन ते अञा ताईं मिलंदियूं आहिनि इंडिया में। त हिते उते वीट जा 2-3 अघ आहिनि, हिकिड़ो जेको ग़रीबनि खे सब्सिडाइज़ वीट ॾींदा आहिनि। त हाणे इहो सब्सिडाइज़ प्रोग्राम हिननि ॿिया बि कुझु इंट्रोड्यूस कया, जेके 89 करे 4 या 5 प्रोग्राम कया आहिनि,
दे आर बेसिकली टारगेटेड ओरिएंटेड प्रोग्राम्स, पर इन जो अञा ब्लू प्रिंट्स आहिनि, इन जे लाइ अञा कमु थींदो। बजट में इहे ॻाल्हियूं कोन्हनि। हिन असांजो जेको रूरल प्रोग्राम सपोर्ट नेटवर्क आहे उन जो बि इंतज़ारु कयो, छाकाणि असां बि रूरल सपोर्ट प्रोग्राम नेटवर्क जो थ्रू सॼे पाकिस्तान में वी आर सर्विंग मिलियंस ऑफ फैमिलीज़, जेके टारगेटेड तरह सां असां उनखे सर इहे त फिगर्स तव्हां वटि हूंदा। अॼु डॉक्टर साहब जेका दावा कई आहे पंहिंजी तकरीर प्रेस कॉन्फ्रेंस में, हुन ही ॾिसो तव्हां ज़राअत खे डायरेक्ट इहा सब्सिडी मिली, इहे नवां जेके अघु वधायूं ज़रूरी जिन्सुनि जा, उनखां पोइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जेको सॼी दुनिया जेके साराए थी, उन जे बावजूदि चवे थो गुज़िरियल 5 सालनि में मुल्क में गुरबत डबल थी वई आहे, ग़रीबनि जो अंग ॿीणो थी वियो आहे। न, इहा ॻाल्हि अञा हले थी त गुरबत तव्हां छा खे चओ था पिया। ॾिसो, कंहिं त चवनि था $1 a डे, के चवनि था $2 a डे, बिल्कुलु के चवनि था त 640 कैलोरीज़, त उहो तव्हां गुरबत खे डिफाइन किथे आहे? गुरबत त इन करे तव्हांजी वधंदी, तव्हां हिसाब त कयो न, त अव्हां जंहिं ॻाल्हि खे का बि हुकूमत टच कोन कयो आहे, त तव्हां केतिरे रेट सां वधी रहिया आहियो। पॉपुलेशन जी तव्हांजी का पॉलिसी कोन्हे, त जेकॾहिं तव्हां 10 माण्हू गुरबत मां कढंदव त 10 माण्हू उन खां वधीक एड थी वेंदा, छाकाणि जो तव्हां हर साल पाकिस्तान जे पॉपुलेशन में 45 लख माण्हू एड करे रहिया आहियो। अता साहब, मां अॻे बि इहा ॻाल्हि कई आहे त न्यूज़ीलैंड जो पूरो मुल्क 45 लख आबादी आहे, तव्हां उहो हर साल एड करे रहिया आहियो, तव्हांजी पॉपुलेशन ग्रोथ रेट +2% आहे। सही, तव्हांजी जेका हिन वक़्तु जेका पॉपुलेशन जेका आहे सा मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं था कनि पिया, पर 20 करोड़ तव्हांजी स्यूअरली पॉपुलेशन आहे। उन जेका 2.5 ते तव्हां कंदो त तव्हांजे 40-45 लख एड रहिया आहिनि, ऑब्वियसली ऐं माण्हू उते वधी रहिया आहिनि जिते गुरबत आहे। सही, जनरली तव्हांजे जेके अर्बनाइज़्ड क्लास आहे, अर्बनाइज़ फैमिलीज़ में तमामु घटि माण्हू वधी रहिया आहिनि, त ग़रीबनि में तव्हां जॾहिं लास्ट टाइम बोर्ड में ॾिठो हूंदो त हिकु फैमिलीअ में 17 ॿार आहे, पोइ माई चए पई त हे मुंहिंजा आहिनि, हे मुंहिंजे साहेड़ीअ जा आहिनि, त इहो जेको ट्रेंड आहे त ऑब्वियसली यू कांट कंट्रोल, तव्हां गुरबत खे कंट्रोल करे सघो था, ख़तमु करे कोन सघंदव। अलबत्ता हा, गुरबत मां ॾिसां थो कंहिं हद ताईं गुरबत में फ़र्क़ु आयो आहे, पर डबल थी वई आहे, इहो आई डोंट एग्री विद दैट इज़ अ रॉन्ग स्टेटमेंट। उन लाइ के बि तव्हां वटि स्टेटिस्टिक कोन्हनि, पर गुरबत जेका कंट्रोल में आई आहे, पर कंट्रोल में न अची सघंदी, छाकाणि जो वरी अगेन जेका तव्हांजे ॿ किराब ख़राबु थी विया, हिकिड़ी बोर्ड अची वई, यू विल रिवर्ट बैक टू दैट थिंग। बिल्कुलु, त छा तव्हांजो जेको एग्रीकल्चर क्लास आहे सो तमामु हिकिड़ो माइट। ॿियो जेका तव्हांजी सूरत हाल आहे, ॾिसो न, तव्हां हाणे तव्हांजी लखा पॉपुलेशन माइग्रेशन में थी रहे पई। सही, हाणे जेको फाटा वारो जेको इलाइक़ो आहे, अवां ॾिसंदो NWFP में 10-15 लख माण्हू अञा बेघर, जेके तव्हां IDPs चओ था, उनखे तव्हां कहिड़े कैटेगरी रखंदो? तव्हांजे सिंध में अञा ताईं माइग्रेटेड पॉपुलेशन, बोर्ड जा फैक्ट्री अञा सिंध में आहिनि। ॿी हिकिड़ी लाॾाऊ पॉपुलेशन आहे जेका रिसोर्स सां गॾु मूव कंदी आहे। जहिड़े थर में माण्हू जेकॾहिं कपास जो फ़सुलु थींदो आहे त लख माण्हू मूव थींदा आहिनि, या थर में डुकरी त इहा हिकिड़ो परमानेंट हिकिड़ो फीचर आहे, ईअं कोन्हे त को इहे फीचर तव्हांजा ख़तमु कोन थिया आहिनि। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम हुजे या त इहे जेके फीचर असांजी आबादीअ में रहंदा, इनखे आहिस्ते आहिस्ते एड्रेस कबो, पर उन जे लाइ तव्हांखे बेटर गवर्नेंस, बेटर गवर्नमेंट सिस्टम्स, डायरेक्ट सब्सिडीज़ ऐं स्टेटिस्टिक्स प्रॉपरली तव्हां वटि हुजनि, ऐं नेकनियती सां गवर्नमेंट जी पॉलिसीज़ वाज़े हुजनि। अव्हांजी पॉपुलेशन ते का पॉलिसी कोन्हे। अच्छा सर, किफ़ायत शारी जी ॻाल्हि कई आहे, हिन बजट में ऐलान कयो वियो आहे त हिकिड़ो त वज़ीर आज़म हाउस ऐं वज़ीर आज़म ऑफिस जा 40 खां 45% घटाए विया आहिनि। ॿियो सभु वधारतूं जेके आहिनि, माना उहे सभु जूं सभु जेके आहिनि उनजा 30% कटौती कई वई आहे। इहो ग़लति। ॾिसो न, मां आई एम सॉरी टू से, अव्हां जेकॾहिं बजट एस्टिमेट्स खे बजट एस्टिमेट सां कयो, जंहिंखे चइबो आहे एपल टू एपल। प्राइम मिनिस्टर ऑफिस जो लास्ट टाइम ख़र्चु जेको 703 मिलियन हुयो रखियलु, माना 70 करोड़ 70 करोड़ ख़र्चु जेको थियो 117 करोड़ थियो। हाणे हुन में प्राइम मिनिस्टर हाउस जी बि का ॻाल्हि थींदी बि, अलाए छो थियो मूंखे ख़बर न पए, 2000 रिवाइज़ एस्टिमेट्स। हाणे बजट तव्हां 755 रखी आहे, बजट खां वधीक। हाणे तव्हां बजट खे बजट सां कंदो न। हाणे रिवाइज़ एस्टिमेट जेका तव्हां हाणे अॼु त तव्हां हिकिड़ो क्लेम करे वियो न, सुभाणे तव्हां जेका रिवाइज़ एस्टिमेट तव्हांजूं 1000 अचनि थियूं पयूं, बिकॉज़ ऑफ एनी रीज़न, त पोइ तव्हां छा कंदो? त इहो जेको क्लेम कर असां घटायो आहे, मां इन क्लेम खे इन नमूने निगेट कंदुसि। सिमिलरली जेके तव्हांजे ॿियूं जेके बि आहिनि रिवाइज़ एस्टिमेट्स, अव्हां जेका ॾिसो त किथे किथे फेल्यूअर्स तमामु घणा फेल्यूअर आहिनि। फेल्यूअर मिसाल तौरु इहो आहे, तव्हांजो रेवेन्यू जेके रिसीट्स जेके थियणियूं से 3237, माना 32 खरब 37 अरब आहे, तव्हांजा रुॻो 28 अरब थिया, 28-37 थियूं। दिस इज़ द फेल्यूअर ऑफ द गवर्नमेंट, जंहिंजो इन जो इम्प्लीकेशन छा थियो?
हाणे तव्हां रखियो 34 आहे, तव्हां को क्लेम कोन था करे सघो था। हाणे तव्हां चओ था त 58 में 34 न बाबा, तव्हां 32 37 में 34 20 ते रेवेन्यू आहे त इहो वॾी ॻाल्हि त कोन्हे। हाली जीअं मूं तव्हांखे ब्यूरोक्रेट आहे बाबा 5 7.5% वधाएसि, सही त बसि मां 32 खे वधाए 34 ते बजट तव्हांजी बीहारी आहे। इन में का बि फिलोसफी कोन्हे, का बि इन में पुठियो कुझु बि कोन्हे। इन जो नतीजो छा थियो, जॾहिं तव्हांजा रेवेन्यू शॉर्टफॉल थिया त इन इम्प्लीकेशन इहो थियो जेके तव्हां प्रोविंशियल शेयर हुया से तव्हांजा कर्टेल करे विया, बजाए 1449 जे तव्हां 22-21 ॾिना सूबनि खे। सही ऐं तंहिंखां पोइ वरी तव्हां हाणे वधाए नेक्स्ट आहे 15 ॿ ॾिना। हाणे 15 ॿ जेका तव्हां चवंदो त 12 खां 15 कया आहिनि, त इहा ॻाल्हि ग़लति थींदी, छाकाणि तव्हां 1459 में 15 कया आहिनि, सही त वॾी का इहा बि इंक्रीज़ कोन्हे। सिंध जो शेयर 374 हुयो सही डिविजिबल पूल में, टोटल जेके फीडर ट्रांसफर्स हुयूं बिल्कुलु तव्हां 326 थी वियो, घटिजी वियो। हाणे तव्हांखे 400 ॾिनो अथऊं। बिल्कुलु। हाणे हे जॻह चवंदा त असां सिंध खे अॾे छॾियोसीं 326 में 400, न बाबा तव्हां 374 त असांजो हुयो, बिल्कुलु। उन खे तव्हां 400 कयो। हाणे इहो इन करे थियो जो तव्हां जूं जेके आहिनि से रेवेन्यू रिसीट्स तव्हां न करे सघियो, उन जा जेके रीज़न्स आहिनि, रीज़न्स तव्हांखे आउं ॿुधायां। पहिरियों रीज़न जेको तव्हां कोन रियलाइज़ करे सघियो सो हुयो तव्हांजी मैनेजमेंट। बोर्ड ऑफ रेवेन्यू में 4 CBR में 4 चेयरमैन चेंज थिया, सही फीडर फाइनेंस सेक्रेटरी 3 या 4 दफ़ा चेंज थिया, डायरेक्शन गवर्नमेंट जो कोई कोन हुयो, टैक्सेशन खे तव्हां सेकेंडरी करे छॾियो। तंहिंखां पोइ लॉ एंड ऑर्डर सिचुएशन, लोड शेडिंग, हड़तालूं, कराची जूं हड़तालूं, बिल्कुलु। ॾिसो न कराची जी हर हड़ताल तव्हांजो 6 अरब रुपया लूज़ थी करे पई। तव्हांजो कराची में 20 ॾींहं जेके कराची बंदि थी, तव्हांजो 125 अरब जो नुक़सानु थी वियो। सही किथे त ॾाहिर थी न ॻाल्हि। इंटरनेशनल खे छॾे जेके इंटरनल आउं ॻाल्हियूं कयां थो, त इहे जेके आहिनि से इहे इन्हनि ॻाल्हियुनि खे हाणे जेकॾहिं गुड गवर्नेंस करे गवर्नमेंट खे हलाइणो आहे त इन सभिनी खे एहतिजाज करिणो पवंदो। प्लस जेकॾहिं तव्हां हाणे हिकु ॿ नेगेटिव 2 ॻाल्हियूं थियूं, हिकिड़ो जीअं मूं तव्हांजो रेवेन्यू रिसीट घटिया। हाणे जेकर तव्हां एक्सपेंडिचर साइड थींदो त मां डेवलपमेंट एक्सपेंडिचर जी हिन रिवाइज़ फिगर ॾिनियूं कोन सही आहिनि, अजाए छा था सम्झनि पिया, वाइ दे आर नॉट गिविंग द, पर जेको करंट एक्सपेंडिचर आहे, जेके रेवेन्यू एक्सपेंडिचर चवंदा आहियूं, इहो इट वेंट अप फ्रॉम 2611 माना 26 खरब 11 अरब 29 अरबनि ते हलियो वियो। 3 खरब वधी वियो, 3 खरब 300 हेॾे वधी वियो, हो होॾे वधी वियो। सही इहो जेको गैप क्रिएट थियो, बिल्कुलु। सो तव्हां किथो कयो, वसूलियूं घटि थियूं, हेॾां वरी वसूलियूं घटि थियूं, होॾो ख़र्च वधीक थियो, बिल्कुलु। उन जो नतीजो इहो निकितो त तव्हां डेफिसिट फाइनेंसिंग में वधी वियो। माना ऐं तव्हांजो जेको टारगेट जेको तव्हां चओ त असां हेतिरो विझंदासीं बैंक बारोइंग कंदासीं, उहा बैंक बारोइंग तव्हांजी 900 अरब को बि चढ़ी वई। सही इन जे करे पोइ तव्हांजे इन्फ्लेशन हिकिड़ो इहो सबबु बि थियो, बैंक बारोइंग जी थी, त तव्हां टारगेट सब्सिडी ॾिनियूं, एग्रीकल्चर जी प्राइस बि ॾिनव, पर हेॾो रेवेन्यू ते तव्हां कंट्रोल कोन कयो, एक्सपेंडिचर ते कंट्रोल कोन कयो आहे। इन जे करे बैंक बारोइंग थी, बैंक बारोइंग करे इन्फ्लेशन थी, इन्फ्लेशन जे करे महांगाई थी, इन करे माण्हू अनकंफर्टेबल थिया। सही त दिस इज़ द होल गिमिक जेके आउं चवंदो आहियां त जेके तव्हां बजट खे जेकर तव्हां ॾिसंदो, तव्हां इन जेके नज़रिए सां ॾिसंदो त मुंहिंजे ख़्याल में काफ़ी ॻाल्हियूं तव्हांखे वाज़े थी नज़र। माना 30% हिकिड़ी त ॻाल्हि तव्हांजी जेका हाणे फिगर्स न नवां, हिकिड़ी ॻाल्हि त बिल्कुलु वाज़े थी वई त 30% कटौती जेका दावा पिया कनि उहा दावा मां इन नथो मञा, छाकाणि जो इन खे तव्हां रिवाइज़ एस्टिमेट थींदी पोइ तव्हां क्लेम कजो। बिल्कुलु। त असां लास्ट टाइम तव्हां 1174 ख़र्चु कयो, असां हाणे 500 ख़र्चु कयो आहे। सही छाकाणि हिन वक़्तु तव्हां बजट टू बजट कंदो त बजट तव्हां वधीक रखी आहे। सही। अच्छा सर, सेल्स टैक्स जी जेकॾहिं पाण ॻाल्हि करियूं, जेको उहा 1% वधायो आहे नंबर 1, ॿियो मुख़्तलिफ़ ड्यूटीज़ जी शरह वधाई आहे, छूट ख़तमु कई आहे, जंहिंमें फ्रिज आहिनि, मशीनूं आहिनि, पान सुपारी मुख़्तलिफ़ शयूं सभु अची थियूं वञनि। हाणे डार साहब जी जेका दावा आहे त इन जो आम माण्हू ते को बि असरु कोन पवंदो, हीअ जॻह इम्पोर्टेड शयूं था वठनि, जेके माण्हू वॾे रेस्टोरेंट ते वञनि था उन्हनि ते लॻे थो। तव्हांखे त ख़बर आहे आम मसाले जो जेकॾहिं पैकेट वठणु वेंदासीं, खीर जो दॿो वठणु वेंदासीं, टूथपेस्ट वठणु वेंदासीं, साबुण, हर शइ ते GST आहे। ॾिसो थोरो मां अर्ज़ु कयां, भाॼी ते बसर ते टमाटर ते असांजो जेको गवर्नमेंट सिस्टम जेको आहे त असां वटि कंट्रोल कोन्हे, मतिलबु असां कंट्रोल प्राइस जो बि कोन्हे, मॉरलिटी बि कोन्हे, कंज़्यूमर एसोसिएशन्स बि कोन्हनि। जेका सुधरियल मुल्कनि वटि तव्हां डिज़ाइन कयो त पहिरीं ॻाल्हि त मॉरलिटी जे करे 1% वधियो आहे त 1%, पोइ 1% में कंपाउंडिंग एफ्टर थो चए। होलसेल वारो चए थो बाबा 1% वधी वियो आहे त 1% रखो, रिटेल वारो चए थो 1% हाणे होलसेल वारो बि 1% हणंदो, रिटेलर बि 1% हणंदो,
तव्हांखे त 2% ॾियणा पिया न, ऐं पोइ अलाए केतिरनि स्टेजिस ते उहा शइ गुज़रे थी पई, ऐं उन में अकाउंटेबिलिटी काई बि कोन्हे, कंज़्यूमर काउंसिल्स कोन्हनि। इस्लामाबाद में रावलपिंडी में हिकिड़ी कंज़्यूमर काउंसिल आहे जेका कोर्ट में केस खणी वेंदसि, साईं ॾिसो हिन ते 5 रुपया रखियल आहे, मूंखे 6 रुपया उते हुनखे ॾंढ पवंदो आहे। अहिड़ो क़िस्म जो ॿियनि हंधनि ते किथे बि कोन्हे, न वरी को कंज़्यूमर कॉन्शियस आहे, न को कंज़्यूमर एसोसिएशन जेके बाइकाट कनि। छाकाणि जो दुनिया में मूं ॾिठो आहे जेकर गोश्त अघु वधियो त माण्हू चवंदा बाबा असां गोश्त कोन खाईंदासीं, गोश्त अघु किरी पवंदो, खीर अघु वधियो छा त खीर असां हफ़्तो इस्तेमालु न कंदासीं। देयर इज़ अ कंज़्यूमर रेज़िस्टेंस। तॾहिं करे रुॻो गवर्नमेंट ते ब्लेम करणु, सोसाइटी पाण में बि त रेज़िस्टेंस डेवलप करे न, सोसाइटी पंहिंजो रोल बि त अदा करे न, ऐं दुकानदारनि खे उन्हनि खे रियलाइज़ करे उहो सिस्टम असां वटि कोन्हे। इन करे फिरी गिरी हर सॼो ब्लेम अचे थो गवर्नमेंट ते, ऐं गवर्नमेंट जेका ॾिसो था त गवर्नमेंट बि तव्हां असां त मुश्तमिल आहे, हर क़िस्म जा माण्हू गवर्नमेंट में आहिनि, गवर्नमेंट जूं पंहिंजी लिमिटेशन में आहिनि, पंहिंजे पॉलिटिकल एफिलिएशन। न पर सर जेके इनडायरेक्ट टैक्स तव्हां वधायो, आम माण्हू ते असरु पए, तव्हां नथा सम्झो असां वटि गुंजाइश आहे डायरेक्ट टैक्स जी, ऐं घणा ई शोबा अहिड़ा आहिनि जेके टैक्सनि खां आजा आहिनि, जेके कमाइनि तमामु घणो था, टैक्स ॾियनि नथा। न त उहो दिस इज़ बीइंग डिबेटेड न, उहो त हुन चयो त असां इहा सॼी सर्वेलेंस कयूं था, असां सर्वे कयूं था पिया, हिन वक़्तु टाइम कोन हो। ऐं ॾिसो न इन में तव्हांखे गुड डेविल्स ड्यू त अव्हांजी अॻी गवर्नमेंट बि त 5 साल कोन करे सघी न, माना देयर इज़ समथिंग जेको हिननि खे रेज़िस्ट थो करे पियो। मे बी इहे त जीअं चवंदो त दिस कंट्री इज़ फॉर इलीट, डे 1 खां वठी तव्हां इलीट लाइ ठाहियो, इलीट खे तव्हां पासीरो करे रखियो। ऐं जेका तव्हां पाकिस्तान जी हिस्ट्री में वेंदव, इफ आई कैन टेल यू, मिसाल त हिकिड़े स्टेज ते असां अर्ली 50s में असांजो ख़्यालु आहे त भई असां पंहिंजी स्टील मिल हणूं ऐं कयूं, त उन वक़्तु जेको असांजो कॉमर्स मिनिस्टर हो, उहो मिनिस्टर फॉर उहो जेको सो स्टील जो इम्पोर्टर हुयो, वॾे में वॾो इंडस्ट्रियलिस्ट हो, हुन जो सुवाल ई पैदा कोन थो थिए। त इहे जेके नंढा नंढा जेके असांजा जेके अची था वञनि, अॼु जी ॻाल्हि न 50s जी ॻाल्हि आहे, इन खां पोइ मुख़्तलिफ़ ग्रुप्स, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं, मुख़्तलिफ़ गिरोह उहे पॉलिटिक्स में था अचनि, उहे पॉलिटिकल पार्टीज़ खे सपोर्ट था कनि। त पॉलिटिकल पार्टीज़ हुननि जे त ॾिसंदी न पंहिंजे इंट्रस्ट खे। हिकिड़ो माण्हू गैलरी में नारा पियो हणे बीठो त हुन स्पीकर मना कयो त उते मूंखे कंहिं ॿुधंदी त 5 करोड़ ॾेई आयो आहे, को मज़ाक त कोन्हे, नारो त हणंदुसि न मां। त हाणे जेकर तव्हां 5 करोड़ ॾेई अचो था पिया, या तव्हां हिकिड़े लॉबीज़ खे, हिकिड़े पॉलिटिकल सिस्टम खे सपोर्ट था कयो पिया, त उन लाइ उहो तव्हांजो पोइ तव्हां एक्सपेक्ट कंदो त तव्हांजी केयर करे, ऐं जॾहिं तव्हांजी केयर कंदो त ॿिया जेके लावारिस माण्हू से रहिजी वेंदा। चलो सर, टाइम था ॿिए ब्रेक जो। नाज़रीन हलूं था ब्रेक ते, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। असां ॻाल्हि पे कई नए माली साल जे बजट जी, ऐं बजट जे हवाले सां ई वरी असां ॻाल्हि ॿोलियूं सिलसिलो जारी रखंदासीं। साईं, अॼु जेका सभिनी खां अहम ऐं छिरकाईंदड़ ॻाल्हि मूंखे लॻी पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस में, उहा इहा हुई त 97 खां 99 ताईं असां मुस्लिम लीग नून जी हुकूमत ॾिठी। उन हुकूमत में बि थींदो ई हो जो ख़ासि करे असां त ॾिठो सवाइ सिंध जे ॿियो को बि सूबो अहिड़ो कोन्हे जंहिंखे ओवर बिलिंग थींदी हुजे। सिंध उन ते हमेशह एतिराज़ कया, ऐं पोइ उन वक़्त जी नवाज़ हुकूमत एड सोर्स कटौतियूं शुरू कयूं, जेको असांजो NFC ते शेयर पे ठहियो। उन खां पोइ असां मुशरफ जे दौर में बि ॾिठो त इहा प्रैक्टिस बंदि थी वई, ऐं पीपुल्स पार्टी जी जेका गुज़िरियल 5 साल आहिनि उन में कोन्ह थी। अॼु इसाक डार साहिबु चयो आहे त सूबा पैसा नथा ॾियनि, असां वरी एड सोर्स कटौती शुरू कंदासीं। इन जी आइनी पोज़ीशन तव्हांखे नज़र अचे थी का? फेडरल एडजस्टर जो इंस्टीट्यूशन त आहे, उनखे फेडरल एडजस्टर चइबो आहे। बिजली जी ॻाल्हि कोन्हे, ॿियूं घणियूं जेके सूबनि आहिनि जेके मामला कणिक जी जॾहिं तव्हांजी मिसाल तौर ते तव्हां कणिक इम्पोर्ट, कणिक जंहिं ज़माने इम्पोर्ट कणिक थींदी उन जा पैसा पोइ फेडरल एडजस्टर वटि केस ईंदो, या मिसाल तौर फर्टिलाइज़र इम्पोर्ट थिए थो त फ़िलहालु मिनिस्ट्री इंडस्ट्री इम्पोर्ट करे थी, पोइ ॾिए थी, पोइ सूबा चवनि था त असां हेतिरो सब्सिडाइज़ कंदासीं, हे एतिरी सब्सिडी कंदा, पोइ उहे इशू जेके आहिनि फेडरल एडजस्टर वटि ईंदा आहिनि। फेडरल एडजस्टर इंस्टीट्यूशन बराबरि तव्हां वारी ॻाल्हि आहे उहो ख़तमु थियो। उन में ॻाल्हि ॾिसो, इन में कबात काई बि कोन्हे। कबात इहा आहे त जेको तव्हां एडजस्ट कयो था अमाउंट, यू मस्ट प्रूव इट। सही, जे तव्हां चओ त सिंध में ओवर बिलिंग थींदी, जेको सिंध जो केस हो ओवर बिलिंग जो केस थींदो, पोइ जस्टिस शफ़ी रहमान वारी कमेटी वेठी, उन ॿिया के फ़ैसिला कया। इन खां पोइ इन खे वरी मोहम्मद मियां सुमर साहिबु उन खे ओवर रूल करे छॾियो पंहिंजे ज़माने में, जेको अवार्ड ॾिनो अवार्ड जेको उनखे, तंहिंजे करे असांखे उहो फ़ाइदो कोन मिली सघियो। त उहो उन जो ॻाल्हि इहा आहे त इन मामले में तव्हां बिल्कुलु फेडरल एडजस्टर जो, मां ज़ाती तौरु एज़ ए एक्सपर्ट, एज़ ए इकोनॉमिस्ट, आउं चाहियां थो त हर को सूबो पंहिंजे कंट्रोल में रहे। छाकाणि रुॻो इहो तव्हांजो ॻाल्हि न आहे,
कोयटा जी भी इहो इशू थियो, बलोचिस्तान में भी सब्सिडी तमामु घणी फीडर, उते जी सब्सिडी टिनि हिस्सनि में हूंदी आहे। हिकिड़ी सब्सिडी कंपनी भरींदी आहे, हिकिड़ी जेका इलेक्ट्रिक कंपनी, ॿी सूबाई हुकूमत ॾींदी आहे, टी फीडर गवर्नमेंट ॾींदी आहे। हिन साल फीडर गवर्नमेंट बलोचिस्तान वारी सब्सिडी ख़तमु करे छॾी आहे। कराची वारे ते सब्सिडी आहे, अञा फाटा ते सब्सिडी आहे, पेपको के सब्सिडी आहे। त इहे ॻाल्हियूं फाटा ते बि इफेक्ट कंदियूं, अॻिते हली NWFP ते बि इफेक्ट कंदियूं। NWFP जा तव्हां ते क्लेम बि थी सघनि था, जो तव्हां हुनखे वाटर जेका रॉयल्टी जॾहिं न ॾींदा त ही कैन कम टू द फीडर रजिस्टर, त भई तव्हां मुंहिंजा वाटर जा, तंहिंजे करे फीडर रजिस्टर जो इंस्टीट्यूशन जो हुअण में को हार्म कोन्हे। पर ॻाल्हि इहा आहे इहो फैक्ट नाहे छा। ॾिसो न, तव्हांजी सखर जी कंपनीअ में सभ खां वधीक लॉसिस आहिनि ऐं सभ खां वधीक रिसीट घटि आहिनि। सखर कंपनी 100 रुपए जो जॾहिं पावर वठे थी त रुॻो विकिणे थी पई 60 रुपए जो, ऐं जंहिं रिकवरीअ ते वञे त 30 रुपया रिकवर थी करे। माना काॾे 100 काॾे 30, 70 रुपया केरु भरींदो? को आहे न कंहिंखे। ॾिसो न, इन खां पोइ उते जेकर तव्हां वञो था त लॉ एंड ऑर्डर सिचुएशन क्रिएट थी थिए, उनखे केरु संभालींदो? सिमिलरली KEC में तव्हां ॾिसो था कुंडा सिस्टम आहे, घणनि इलाइक़नि में जेको आहे सो तव्हां वञी कोन था सघो था, बिलिंग कोन था करे सघो, रिकवरीज़ कोन था करे सघो। इहे जेकर ॻाल्हियूं आहिनि, जेकर ॻाल्हि इनखे तव्हां रियलाइज़ छो, इनखे सूबाई आहे त छो था वठो? लेटेस्ट टॉक ऑन द मेरिट्स। आम कंज्यूमर में गवर्नमेंट कनेक्शन में ॻाल्हि दार आहे न, माना ॿई कटबा, गवर्नमेंट जा बि कटबा, उहो बि कटबा। गवर्नमेंट जे कनेक्शन में मां ॿुधायां चाहियां थो, बिल्कुलु बलूचिस्तान में हूंदो त ट्यूबवेल जो कनेक्शन हूंदो हो, जंहिं ते सब्सिडी हूंदी, उन सॼो ॻोठ बिजली हासिलु कंदो हो। तव्हां वटि इस्काप में ट्यूबवेल ते जेके कनेक्शन हो उतो ॻोठ बिजली हासिलु कंदो हुयो। अवां जेका रूरल हेल्थ सेंटर या इन्हनि में जेके आहिनि, पुलिस स्टेशन ते बिजली आहे, पुलिस स्टेशन लाइ सॼो जेको पुलिस जो जेको बि अटालो आहे, जेका कॉलोनी आहे पुलिस जी, सॼा उतो थी खणे पई। रूरल हेल्थ सेंटर या जेका हॉस्पिटल में जेको कनेक्शन गवर्नमेंट जो आहे, उन में तव्हांजा जेके बि डॉक्टर वेठा एम्प्लॉय, पोइ इन में तव्हां कंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी कंदो? कंपनीअ जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पर कंपनी खे वरी पोइ गवर्नमेंट जा कनेक्शन बिल त गवर्नमेंट वञे थो, त गवर्नमेंट जो पंहिंजो कमु न आहे त उनखे संभाले। त भाउ हिन मीटर न कयो। ॻाल्हि पुअर गवर्नेंस जी आहे। जेकॾहिं तव्हां कल्प्रिट आहे, यू हैव टू पे फॉर इट। न, इहो त गवर्नमेंट कनेक्शन थियो न, बिजली सभु कंहिं बि यूज़ कई, उहो बिल त गवर्नमेंट जे मीटर ते ईंदो न। बिल्कुलु, उहो त गवर्नमेंट खे करिणो आहे। जेको आम कंज्यूमर आहे उनजो बिल त ज़ाहिर आहे 800 डिडक्शन कोन थींदी, उहो एडजस्टर नथो कटे सघे, हा न। जेको हिते उहो एडजस्टर नथो कटे, उन लाइ ॿ ॻाल्हियूं। हिकिड़ो त प्रोविंशियल गवर्नमेंट खे रिस्पॉन्सिबिलिटी शेयर करणी आहे, ॿियनि इज़ अ क्वेश्चन ऑफ लॉ एंड ऑर्डर। सही, बिल्कुलु। ऐं छाकाणि जो ॾिसो, उनजे करे हिकु लॉ एंड ऑर्डर सिचुएशन क्रिएट थी थिए, रोड रस्ता बंदि था थियनि पिया, भई मुंहिंजे घर में बिजली कोन, भाउ तूं मीटर ई कोन था हणाए पिया, ॻोठनि में मीटर ई कोन लॻल आहे, बिजलीअ जा पैसा कोन था ॾियो, पोइ रस्तनि ते वेही रहियो था। त इहो जेको आहे सो इन कल्चर खे बंदि करिणो पवंदो, छाकाणि जो जे तव्हां सुधरियल मुल्क जो तसवुरु कयो था त सुधरियल मुल्क वारा नॉर्म्स रखणा पवंदा। ईअं कोन्हे त असां नॉर्म्स पंहिंजा उहे अफ्रीका वारा रखंदासीं ऐं क्लेम फैसिलिटी सुधरियल मुल्कनि वारियूं कंदासीं। दिस इज़ टू मच। तंहिंजे करे इनखे तव्हांखे रिकग्नाइज़ करिणो पवंदो। हा, इनखे पॉलिटिकल एक्सप्लॉइटेशन न थियणु घुरिजे। एडजस्टर जो जेको फ़ैसिला आहिनि तंहिंमें उनखे कंफर्म करे ऐं सूबाई हुकूमत खे बि पंहिंजो सिस्टम रखणु घुरिजे एडजस्टर जो, त जेकॾहिं सखर म्यूनिसिपैलिटीअ खे ग्रांट 5 करोड़ मिलणी आहे, जेको बिजलीअ जो बिल जो 2 करोड़ आहे, त हुनखे 3 करोड़ मिलंदा। ऐं लेट हिम फेस द म्यूज़िक। उते जेके माण्हू आहिनि भले हुनखे पोइ मोचराइनि त तव्हां चोरी था करायो बिजली, ऐं जेका चोरी बिजली थिए थी उहे कंपनी खे करिणो पवंदो। जेको हाणे गवर्नमेंट चए थी त कंपनियुनि खे कंट्रोल कंदा, कंपनी नवां ईंदा। इन में जेका ॻाल्हि जेका अञा ताईं गवर्नमेंट रियलाइज़ कोन कई आहे, जेके यूनियन्स आहिनि उते, सही, बिल्कुलु, उन्हनि जो तमामु वॾो हिकिड़ो सीरियस रोल आहे पोस्टिंग्स में, ट्रांसफर्स में, चोरीअ में। बिल्कुलु। ऐं ऑल आवर पार्टी, रुॻो इन न आहे त को हिकिड़ी धुर आहे, ऑल आवर पार्टीज़। इहो बेसिकली इशू गवर्नर्स जो आहे ऐं एडजस्टर जो इंस्टीट्यूशन ठीकु आहे, पर ही शुड बी जुडिशियसली डन। सर, आख़िरी आइटम ते जेको ज़ारा जिते तव्हांजी तमामु वॾी महारत आहे, सभु शयूं ज़ारा तव्हां जे हुन में अचनि थियूं, पर हीअ शइ आहे जेके तव्हां वेझ खां ॾिसो था, PSDP तरक़ियाती प्रोग्राम ऐं उन में सिंध जो शेयर। साईं मुराद अली शाह आयो, उन दाऊं बि हिते कयूं, त ॿ टे प्रोजेक्ट असांजा हुया जेके हिननि कटे छॾिया, मूं वरी विझराया आहिनि। ओवरऑल PSDP तरक़ियाती प्रोग्राम जो वॾी हिकिड़ा ट्रेजिडी आहे त हिते तरक़ियाती प्रोग्राम में जीअं ॿियनि हंधि रिवाइज़ एस्टिमेट्स आहिनि, तरक़ियाती रिवाइज़ एस्टिमेट अॼु बि मूंखे अवेलेबल न आहिनि। अब अॻु यादि हूंदो त फसी जेको क्वेश्चन कयो बलोचिस्तान वारे, तंहिं चयो त तव्हां असांखे एलोकेशन ॾेखारे तव्हां बलोचिस्तान सिंध जी तव्हांखे मां ट्रेजिडी ॿुधायां, तव्हांखे हैरानी थींदी।
सिर्फ़ु 3 सालनि जो मथां जॾहिं पीपुल्स पार्टी पंहिंजी हुकूमत हुई, लेट देम रिप्लाई टू दिस थिंग। 14 अरब 10-11 में हुया एलोकेशन सिंध में, सिंध जे प्रोजेक्ट्स लाइ फीडर PSDP में, हिन खे 5 अरब रिलीज़ थिया। सही 11-12 10 अरब हुया, वरी हिन खे 5 अरब रिलीज़ थिया। 12-13 जेको साल ख़तमु थियो, 18 अरब रिलीज़ थियल आहे, 11 अरब रिलीज़ थिया। कुल हिन खे 21-22 अरब रिलीज़ थिया अगेंस्ट 42 अरब। पंहिंजी हुकूमत हलनि न, 50%। पंहिंजी हुकूमत हुयनि न, पोइ कहिड़े कहिड़े कीअं था क्लेम कनि पिया त असांजो ज़ुल्म थियो, छो न रिलीज़ करायूं। मिसाल तौरु LBOD जो प्रोजेक्ट आहे, 3 सालनि खां कमु बंदि आहे, ऐं LBOD ते तव्हांजा अरबा रुपया, सॉरी RBOD ते तव्हांजा अरबा रुपया ख़र्च थी चुका आहिनि, ऐं तव्हां अञा ताईं उनखे तव्हां इन प्रोजेक्ट खे तव्हां पूरो कोन करे सघिया। 7 to C वारो RBOD 3 फेज़ जेके बीमार आहिनि, बिल्कुलु ऑल आर सफरिंग, ऐं तव्हां जेको आहे उन ते तव्हां कुझु कोन करे सघिया आहियो। ऐं हिन साल बि तव्हांजा जेको RBOD जी एक्सीडेंट जे 3,500 रुपया रखियल आहिनि। तव्हां जेको जेकबाद वारो कंपोनेंट जेको ख़राबु थियो 3.5 अरब रुपया, होॾे अरब रुपयो रखियल आहे। हेठि जेको ॿियो RBOD जेको पुराणो हुयो त 5 अरब रुपया तव्हांजा रुगो राइट बैंक आउटफॉल्ट रहे ते न, तव्हां उनखे यूटिलाइज़ कोन था करे सघो पिया। तव्हां वटि को सिस्टम कोन्हे, अकाउंटेबिलिटी कोन्हे त जेके तव्हांखे पैसा हिते ईयर मार्क थियल आहिनि, जेके मूं हिते ईयर मार्क, मिसाल तौरु हैदराबाद पैकेज लाइ तव्हांजो अरब रुपयो आहे। बिल्कुलु पर सुवाल इहे पैसा छो था अचनि पिया, छो था ख़र्च कनि पिया, इन जो रिस्पॉन्सिबल केरु आहे? जीअं हुन कच्छी कैनाल जी ॻाल्हि कई, बिल्कुलु न सही ॻाल्हि कई त कच्छी कैनाल जेको आहे न मरे थो न जीए थो। 10 साल प्रोजेक्ट खे 8 साल थिया आहिनि, ऐं हुनजो 59 अरब रुपया एस्टिमेट हुयो, ऐं रुगो जेको हुन ते हिन महिल ताईं 34 अरब रुपया ख़र्च थिया आहिनि 8 सालनि। जनरल मुशर्रफ शुरू कया, जनरल मुशर्रफ जेको शुरू कया, कच्छी ऐं रेणी कच्छी तुंहिंजो दोस्त थल किराट, थल ग्रेटर थल ॾिसो किथे वञी पहुतो आहे। रेणी उन बि कोन्हे, रेणी बि कच्छी बि पियो आहे, रेणी बि ईअं पियो आहे। त ॻाल्हि इहा थी पैदा थिए त इनखे केरु सुपरवाइज़ कंदो? सिंध गवर्नमेंट जो कहिड़ो लास्ट मोमेंट एजिटेट करण जी ॻाल्हि कोन्हे, ड्यूरिंग द कोर्स ऑफ द ईयर छा बि थी रहियो। बिल्कुलु घणा ख़त लिखिया चीफ मिनिस्टर बाबा मुंहिंजा हे पैसा रिलीज़ कयो, घणा माण्हू हिते आया, घणियूं मीटिंग्स थियूं फाइनेंस सां। तव्हां वटि को मॉनिटरिंग जो सिस्टम ई कोन्हे सूबे में। तव्हां जेकॾहिं इहा तव्हांजे अहिड़े नमूने जेके तव्हांजा लेफ्ट ओवर प्रोजेक्ट हुया, जेके चयो त लाड़कान सिवरेज ऐं लियारी एक्सप्रेस वे ऐं K4 तमामु इंपॉर्टेंट प्रोजेक्ट आहे कराची जे फ्यूचर जे लाइ, उन जे लाइ टको ई कोन्हे। K3 लाइ पैसा आहिनि, हैदराबाद पैकेज लाइ पैसा आहिनि, राइट बैंक लेफ्ट बैंक लाइ पैसा आहिनि, ॿिया काफ़ी पैसा आहिनि। सिंध जो प्रोजेक्ट आहे एडिकेटली फाइनेंस, ईअं कोन्हे। मिसाल तौरु त शिकापुर जेकाबाद रोड लाइ 4,000 रखियल आहिनि, जेको तबाह थी वियो यूसी त इहो ठही वञे। एशियन बैंक जे लाइ पैसनि जेके रोड तबाह थिया तव्हां वटि रोड कमी कोन थियो आहे, हिते 4,000 रुपया रखियल आहिनि। ॻाल्हि इहा आहे त जेके पैसा रखियल आहिनि उहे पैसा छो था ख़र्च थियनि, ऐं सिंध गवर्नमेंट जो कहिड़ो मॉनिटरिंग जो सिस्टम आहे जेको फेडरल गवर्नमेंट सां, केतिरा मीटिंग्स थियनि थियूं पियूं, केतिरा उहो वाइट पेपर कढनि था पिया, केतिरो प्रोटेस्ट कनि था, पर छा हो संदन पंहिंजी हुकूमत आई त ए बि नज़र न पिया आयो। हाणे चवंदासीं वॾो ज़ुल्म थियो, भई संदन हूंदे छा थियो? जॾहिं फिगर्स मां तव्हांखे ॿुधायां थो त संदन हूंदे कुझु कोन करे सघिया, हाणे इहो पिली वठी करे ईंदा। दादा हिकिड़ी त ॻाल्हि इहा थी जेका तव्हां सिंध रिलेटेड ते ॻाल्हि कई। ॿियो जीअं मूं तव्हांखे सिंध जो ॿुधायो त 400 अरब रुपया हुनखे ट्रांसफर थींदा, जेके GST जी ॿी मद जेका आहे उन में वधीक थींदा, त सिंध शुड बी कंफर्टेबल। पर बेसिकली मां नथो सम्झां जेका ॻाल्हियूं मां ॿुधां पियो, जंहिं नमूने ओवर स्पेंडिंग कई आहे, जेका हिननि माण्हू रखिया आहिनि बेताश आहे, जंहिंजी पघारुनि जा पैसा कोन्हे, जंहिंजी जस्टिफिकेशन कोन्हे, इन जे करे सिंध विल बी अॻे ट्रबल। पर उन ट्रबल जी रिस्पॉन्सिबिलिटी सिंध पाण थींदी। आई होप दे विल नॉट ब्लेम द NFC में सिंध खे 400 अरब रुपया हींअर ट्रांसफर थींदा हिन साल, ऐं प्लस 50-60 अरब रुपया सर्विसेज ते जेको सर्विसेज उहे मिलंदा, प्लस पंहिंजो जेको रेवेन्यू बेस छो था वधाइनि पिया। सिंध जी जेका तव्हां हींअर ॾिसो, हींअर सिंध खसारे में आहे। खसारे में इन करे हिन खे लास्ट क्वार्टर में रिलीज़ कोन थिया, 40 अरब घटि मिलिया न। ओवरऑल जेके प्रोविंशियल ट्रांसफर्स थिया, जेका मूं तव्हांखे फिगर ॾिनियूं त प्रोविंशियल ट्रांसफर्स तव्हांखे घटि थिया न, 374 बदिरां 326 थिया, त ऑब्वियसली तव्हां खसारे में, पर यू शुड हैव रियलाइज्ड इट। पर सर मैनेजमेंट जो इशू त तमामु वॾो इशू आहे, मैनेजमेंट जो इशू आहे। तरक़ियाती प्रोग्राम जेकॾहिं सिंध जी ADB खणी ॾिसूं त अधु यस, त पोइ बाक़ी पैसा किथां विया? असां NFC में चवंदा असांजा पैसा, बाक़ी पैसा विया तव्हांजा जेके नॉन बजटेड, जेके तव्हांजा एक्सपेंसिस जेके थियनि था पिया, जेके तव्हां ख़र्च ॾेखारियो था करोड़ रुपयो, ऐं ख़र्च थो थिए अधु करोड़ रुपयो, इहा जेका करप्शन थी थिए, जेके नॉन बजट ख़र्च था थियनि पिया, एक्सेस एक्सपेंडिचर जेके थियनि था पिया, जीअं तव्हांजी फेडरल गवर्नमेंट बि एक्सेस एक्सपेंडिचर कयो आहे, जीअं मूं तव्हांखे ॿुधाई फिगर, त तव्हांजी जेका असां हिन वक़्तु जेको आहे सो तव्हांजो सप्लीमेंट्री डिमांड जेका आई आहे सा आहे
1440 अरब रुपए जी अलॻि बजट आहे हिकिड़े क़िस्म जी यानी कि सारा 14 खरब रुपया हा जेका इज़ाफ़ी ख़र्च करे इज़ाफ़ी छॾिया। थियो आहे डेवलपमेंट नॉन डेवलपमेंट ॿिन्ही में अहिड़े क़िस्म जा ख़र्च जेके थियनि पिया पोइ कॾहिं उहे फ़ौज जे खाते में था वञनि कॾहिं डिस्प्लेस पर्सन जी वञनि था कॾहिं चवनि था त अमेरिकन जी असांखे एड अचणी CI फंड अचिणो उहो कोन मिलियो फलाणा फंड कोन मिलिया अक्सरा जूं रिलीज़िस कोन थियूं असां हिन ते बैंकअप हे वरी उन ते बैंकअप ऑन कनि था पिया। आख़िरी प्रोग्राम टाइम ख़तम थिए हैदराबाद कराची मोटरवे जो पीयूष पार्टी अलोकेशन काई कोन्हे हिन चयो त असां हुनखे प्रोसेस कंदासीं जेको रहिजी वियो जेको प्राइवेट पर पीयूष पार्टी हिकिड़ी कोशिशि त कई पई प्राइवेट न उन में बाहि तो को हिसे पते ते कोन ठहिया जेका अच्छा। पार्टी उन को कुझु डिमांड्स पे कयूं जेको उन में कराची कोन थियूं। सर्कुलर रेलवे कराची जो सर्कुलर जापान जो 90% एड आहे उहो इनशाला थियणु घुरिजे उहा जापान अॻे बि ॿ दफ़ा ऑफर कयो पोइ उन ज़माने में वरी हुतां जो ॿियो मास ट्रांज़िट वारो प्रोग्राम आयो तंहिंजे करे उहो हलियो वियो न त मूंखे यादि आहे त मूं 90s में इहो नेगोशिएट कयो हो जापान सां ऐं जापान इन्हनि टर्म्स ते ॾियण लाइ तयारु कयो वरी इहो 20 साल बैक बर्नर में हलियो वियो दे हैव कम आउट इहे के कनि इट इज़ अ गुड बिगनिंग आई होप दे विल बी डूइंग इट बाक़ी जेका ADP जे ओवरऑल स्ट्रेटजी साॻी आहे हिननि जी बि सर थर कोयले खे लॻे थो विसारे नून लीग बि उहा सीरियसली कोन खयो हिन बजट में न थरकोली साहिबु कहिड़ो वास्तो थरकोली इज़ योर बेबी हिकिड़ो समर मुबारक प्रोग्राम आहे उन लाइ 1 अरब रुपयो रखियो अथऊं अदरवाइज़ यूर बेबी सिंध गवर्नमेंट फेडरल गवर्नमेंट खे छा करिणो आहे फेडरल गवर्नमेंट नवाज शरीफ आयो हुन जो थर कोल खे तरक़ी ॾींदा आहियूं, छा तव्हां कंदो ने बजट त इहो कोन कंदो पॉलिसी डिसीजन तव्हां वठो हुन खां फेडरल गवर्नमेंट खे जेका तव्हां गारंटी खपे था गारंटी वठो पर तव्हां जब त इंफ्रास्ट्रक्चर क्रिएट कोन कयो आहे सही। अञा ताईं फ़ैसिलो कोन थियो आहे पाणी किथां ईंदो जी। इन करे आउं चवंदो थर कोल सिंध जो काला बाग आहे सही त हले ई कोन थो न मरे थो न जीए थो हिन करे यू हैव टू बी वेरी सीरियस अबाउट दीस थिंग्स सही ऐं इहा जेका जेको नॉन सीरियस बिज़नेस जेको तव्हांजो हलिया न रुगो ॻाल्हियूं करणु बिल्कुलु ऐं हीअं थी वेंदो पोइ सिंध दुबई थी वेंदो पोइ हे फलाणो ईअं सिंध दुबई ईअं कोन थींदो यू हैव टू बी वेरी सीरियस ऐं हिन करे सीरियस गवर्नमेंट खे एफर्ट वठणी पवंदियूं पर जेको मां ॾिसी रहियो आहे गुज़िरियल महीने ॾेढ में जेको गवर्नर जो जेको आलिम आहे MQM जे कड़ लॻा पिया आहिनि गवर्नमेंट कोन थी ठहे पई वज़ीरनि खे खाता कोन मिलिया आहिनि अॼु ॾींहं ताईं सही। ऐं जेके क्राइसिस विच में थियो पंजाब जॾहिं पाणी स्टोर कयो तव्हांजी सॼी क्रॉप पैटर्न ख़राबु थी वई गुज़िरियल महीनो यू हैव सफर्ड अॼु बि पाणी पूरो कोन्हे ऐं पंजाब जे डैम्स में हिन वक़्तु तमामु घणो पाणी मौजूदु आहे को सही प्रोटेस्ट कोन थियो इरसा में तव्हांजी नुमाइंदगी अॼु बि इनकम्पलीट आहे ऐं तव्हांजो नुमाइंदो फेडरल गवर्नमेंट कोन्हे तव्हांजो इरसा नुमाइंदो छा थो करे उन खे तव्हां कीअं था एजिटेट कयो फोरम्स खे कीअं था यूज़ कयो घणा दफ़ा तव्हां CCI में अचो था इहे सभु इश्यूज़ आहिनि जिते अॼोके निश्चित कमु कोन थींदो। चलो सर तव्हांजी वॾी महिरबानी प्रोग्राम जो टाइम ख़तमु थियो तव्हां अञा ज़ाहिर इशूज़ त बजट सां रिलेटेड ई अञा केतिरा आहिनि जिते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी सघे थी वरी तव्हांखे केॾी महिल ज़हमत असां ॾींदासीं भई हिन प्रोग्राम में तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां टाइम कढी आयो असां वटि नाज़रीन साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब खां असां सम्झण जी कोशिशि कई त हिन बजट जे हवाले सां अवाम लाइ छा आहे ओवरऑल मुल्क लाइ ऐं असांजे सूबे सिंध लाइ कहिड़ा मुस्बत क़दम खयां विया आहिनि कहिड़ियूं शयूं आहिनि जेके थियणु खपनि न थी सघियूं आहिनि वरी बि उमेदु इहा ई था रखूं त हीअ हुकूमत जीअं जेका हिन बजट सां हिन शुरूआति कई आहे ऐं जेका हुननि जी दावा आहे त असां हिकिड़ी राइट डायरेक्शन में वञण जी कोशिशि पिया करियूं ऐं हिन जो फल फ़िलहालु अवाम कड़ी गोरी ज़रूरु खाए पर फल हिन जो 3-4 सालनि में ज़रूरु आवाम खे मिलंदो मुल्की मईशत सुधरंदी ऐं असां उमेदु त ज़रूरु इहा कंदासूं त भले फ़िलहालु सख़्तु फ़ैसिला आहिनि पर उन जा लॉन्ग टर्म में के मुस्बत फ़ैसिला मिलनि आवाम खे सुभाणे ताईं ॾींदो इजाज़त अल्लाह वाही।